अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अव्हां खे भलीकार चऊं था। अॼु पंहिंजे प्रोग्राम में असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त PTI जी जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे, जंहिंखे अञा 22 महीना मुश्किल सां पूरा थिया आहिनि, ऐं हींअर खां ई उन हुकूमत जे हवाले सां मुख़्तलिफ़ जेके ख़बरूं आहिनि उहे मीडिया में गर्दिश कनि पियूं। ऐं -1 फार्मूला जेको असां पहिरियां पीपल्स पार्टी जे दौर में ॿुधो, उनखां पोइ नवाज़ शरीफ़ जे दौर में बि -1 फार्मूला जो पड़ाड़ो जेको आहे सो ज़ोरनि ते हो, ऐं हाणे हिकु भेरो ॿीहर -1 फार्मूला जो ॻाल्हियूं थियनि पियूं थियूं। त -1 मतिलबु ख़ान साहब जेको आहे उहो छा वञे पियो, ऐं जेकॾहिं उहो वेंदो त रुॻो ख़ान साहब बि वेंदो या समूरी हुकूमत वेंदी, या जेकॾहिं ख़ान साहब वञे थो त उनजी पार्टी मंझां ॿियो कहिड़ो अहिड़ो उम्मीदवार आहे जेको साम्हूं ईंदो, ऐं उन ते बे मुख़्तलिफ़ तज्ज़िया ऐं तबसरा थियनि पिया। ख़ुदि PTI जे अंदरि बि उन ते काफ़ी इख़्तिलाफ़ असांखे नज़र अचनि पिया। गुज़िरियल जेको वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो हो, जंहिंमें बि इहे ख़बरूं रिपोर्ट थियूं हुयूं त वफ़ाक़ी काबीना जे इजलास में वज़ीर आज़म जी मौजूदगी दौरान फैसल वावड़ा साहब जेके आहिनि, उन्हनि असद उमर ऐं शाह महमूद कुरैशी साहब ते इहो इल्ज़ाम लॻायो त अव्हीं वज़ीर आज़म जा पेर कढण जे पुठियां आहियो, ऐं अव्हां ॿई जेके आहियो उहे वज़ीर आज़म जा उम्मीदवार आहियो। उनखां पहिरियों जहांगीर तरीन जे लाइ अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थींदियूं हुयूं, पर कोर्ट तरफ़ां जहांगीर तरीन खे ताहयात नाअहिल करार ॾिनो वियो। उनखां पोइ जहांगीर तरीन ऐं इमरान ख़ान जा जेके तालुकात ख़राब थिया, ख़ासि तौर ते खंड वारो जेको स्कैंडल थियो, उनखां पोइ जहांगीर तरीन साहब त हाणे मुल्क खां ई ॿाहिरि आहिनि, ऐं उनजे हवाले सां बि इहे ख़बरूं हलनि पियूं त हू लंडन में पंहिंजनि सरगर्मियुनि में मसरूफ़ आहे, ऐं मियां नवाज़ शरीफ़ सां मुसलसल राब्ते जी कोशिशि करे पियो। हीअ सभु ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते, पर सवाल वरी बि उहो पियो थिए जॾहिं PTI जी हुकूमत इक़्तिदार में आई हुई, ऐं ख़ान साहब पाण बि खोड़ भेरा उन ॻाल्हि जो एतिराफ़ु कयो आहे। शेख रशीद जेको पाण खे पिंडी बॉय चवंदो आहे, ऐं मशहूरु बि आहे, पिंडी उनजो तक आहे, उहो खोड़ भेरा इहो चवंदो रहियो आहे। ॿिया जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि, बरज़बानी उहे मीडिया ते अची इहो चवंदा आहिनि त उन्हनि खे समूरनि इदारनि जो जेको आहे भरपूर ताउन हासिलु आहे। पोइ सुवाल इहो थो पैदा थिए त समूरनि इदारनि जो जंहिं पार्टी खे भरपूर ताउन हुजे ऐं सिविल मिलिट्री जेके तालुकात आहिनि उहे तमामु बहितर हुजनि, पर तंहिंजे बावजूदु हीअ जेका हुकूमत आहे उहा 22 महीननि अंदरि ई जेका आहे उहा नेठि नाकाम कीअं थी, ऐं अवाम जो जेको एतमाद आहे उन तां जेको आहे खॼंदो पियो वञे। मुख़्तलिफ़ जेके बहरान आहिनि उहे अव्हांजे साम्हूं आहिनि। उहो अटे जो बहरान हुजे, खंड जो बहरान हुजे, दवाउनि जे अघनि में वाध हुजे, मौजूदा पेट्रोल जो बहरान हुजे, ऐं उनखां पोइ पेट्रोल जा जेके अघु वधाया विया आहिनि। सोने पे सुहागा कोरोना वारी जेका सूरत हाल आहे, ऐं उन में हुकूमत पंहिंजी जंहिं नाअहली जो मुज़ाहिरो कयो आहे, उनखां पोइ माण्हू केतिरा उन मां ख़ुशि आहिनि या न, उन जे हवाले सां मुख़्तलिफ़ जेके सर्वे आहिनि उहे बि थिया आहिनि। सो अॼु पंहिंजे प्रोग्राम में असीं उन ते ई ॻाल्हि ॿोल कंदासीं त नेठि हिननि 22 महीननि में समूरनि इदारनि जे ताउन बावजूदु ही हुकूमत छो नाकाम थी, उनजी नाकामी जा सबब कहिड़ा आहिनि, ऐं इन सूरत हाल में ही हुकूमत छा 5 साल पूरा कंदी, या जेको -1 फार्मूला जो ख़बरूं जेके आहिनि, चोॿोल जेके गर्दिश कनि पिया, उहे केतिरा सचा आहिनि। उन समूरी सूरत हाल ते ई पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु ख़ान साहब जो पंहिंजो जेको बयानु आहे, जेका उन्हनि दावत कई दूर कराइण खां पहिरियां, उन में ख़ान साहब जेका ॻाल्हि ॿोल कई ऐं बयानु ॾिनो त हुननि खां सवाइ ॿी का बि जेका चॉइस आहे उहा न आहे। त छा वाक़ई उन्हनि खां सवाइ का बि चॉइस न आहे, या जेकॾहिं का चॉइस आहे त उहा कहिड़ी थी सघे थी? उन्हनि मामलनि ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी ऐं तज्ज़िया निगार साईं नसीर एजाज़ साहब हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। तमामु घणी महिरबानी नसीर एजाज़ साहब। कीअं पिया ॾिसो PTI जी हुकूमत 22 महीना थिया अथनि, ऐं हर तरह शेख रशीद हुजे, ॿिया वफ़ाक़ी वज़ीर बार बार अची मीडिया ते ॿुधाइनि था त असांखे फ़ौज जो बि ताउन आहे, ॿियनि इदारनि जो बि ताउन आहे, सिविल मिलिट्री जेके रिलेशन आहिनि उहे तारीख़ में पहिरियों भेरो एॾा सुठा आहिनि जेके अॻु कॾहिं बि न हुआ। त एतिरे ताउन हुजण बावजूदु ही हुकूमत जेको 22 महीननि में एतिरो एक्सपोज़ थी आहे, माण्हुनि जो एतमाद विञायो आहे, त उनजा कारण कीअं पिया ॾिसो? मां पहिरीं ॻाल्हि त एतमाद त कंहिंजो हुयो ई कोन को हिननि ते जो विञाइनि। विञाइण लाइ हिननि वटि कुझु ई कोन हुयो, पर जन उन्हनि खे इक़्तिदार में आंदो, उन्हनि जो त एतमाद हो न साईं। हाणे ॿुधो न, हाणे हे जेको चवनि था त असांखे उन्हनि जो कोऑपरेशन हासिलु आहे, ठीकु आहे, त उहो जॾहिं उन्हनि जो कोऑपरेशन हासिलु आहे तॾहिं त हलनि पिया। हक़ीक़त में ही हिकिड़ो भॻल प्यालो, टुकड़ा टुकड़ा थियल प्यालो आहे। हीअ हुकूमत उन प्याले जी शकिल में आहे जंहिंखे ॾार पियल आहिनि। जेकॾहिं फ़ौज ज़ाहिर मां खुली चवंदुसि, छाकाणि जो फ़ौज ई हिननि खे आंदो आहे, ठीकु आहे, उहा इस्टेब्लिशमेंट जेका आहे असांजी उन ई आंदो आहे। जेकर उहे हथु कढनि त इहे टुकड़ा थियल प्यालो किरी पवंदो। इहे जेके शेख रशीद टाइप जी जेके मोहरा आहिनि, इहे सभु प्लांटेड आहिनि। सभिनी खे तव्हां ॾिठो हूंदो त इलेक्शन खां अॻु में ई आहिस्ते आहिस्ते ॿियनि पार्टियुनि मंझां जेके हूंदा विया, तीअं हिकिड़ो चूंड जो मुरबो हुयो। सो इहे सभु मोहरा आहिनि जिन खे आंदो वियो हो। ऐं जंहिं महिल बि फ़ौज चाहींदी, असांजी इस्टेब्लिशमेंट चाहींदी
असांजा जनरल चाहींदा उन महिल जीअं हथु कढंदासीं ही उहे भॻल टुकड़ा किरी पवंदा, इहे मोरा हटी वेंदा, वरी कंहिं ॿी पार्टीअ जे आसिरे में हूंदा, जॾहिं इशारो थींदनि ओॾे वेंदा। सो ही हक़ीक़त में कॾहिं बि कंहिं माना ईअं नथो चई सघे त को हिननि बुरहान को हिननि ॾिठो ई कोन या हाणे पैदा थियो आहे बुरहान त हुयो ई शुरू खां हिननि जे अंदरि सफ़र में। इहे बेकाबू माल जेके हूंदा आहिनि उन्हनि में का स्टेबिलिटी हूंदी कान्हे का। सो इन खे तव्हां कीअं था सम्झो? माना इहो जेके सवाल असांजे ज़हन में उथनि था, हक़ीक़त में उथण ई न खपनि, हिन जा सवालनि जा जवाब ख़ुदि ई ॾाढो मौजूदु आहिनि असांजे। सही। त सवाल इहो थो पैदा थिए त माज़ी में जॾहिं बि अव्हांखे एॾो तजुर्बो आहे त जेके बि हुकूमतूं हुयूं उन्हनि जे लाइ जेके प्रॉब्लम थींदा, ख़ासि तौर ते जॾहिं इदारनि सां उन्हनि जो टकराव थींदो, पोइ आदलिया हुजे, इस्टेब्लिशमेंट हुजे, पोइ उहे हुकूमतूं उन्हनि जे लाइ बहरान पैदा थींदा, उहे हुकूमतूं नाकाम तस्वर कयूं वेंदियूं हुयूं। पर हिन हुकूमत खे त सभिनी इदारनि जो एतमाद आहे जंहिंजो असीं ज़िक्र कयूं पिया, उन जे बावजूदि हिननि जी परफॉर्मेंस न करणु। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न, जी, ही एतमाद सिर्फ़ु ॾेखाव जो आहे, छाकाणि जो जेसि ताईं हुननि इदारनि जो कमु आहे हू हिननि खे हिकिड़े मोहरे तौर हलाइनि था पिया। अॻे जेको टकराव थींदो हो त उहे लीडर या हुकुमरान कंहिं कैलिबर जा हूंदा हुया, कंहिं ॻाल्हि ते उहे स्टैंड वठंदा हुआ ऐं बाक़ाइदा मुआदो अटकाईंदा हुआ। त उन जे नतीजे में पोइ थोरो हू बि दबियल हूंदा हुआ, पर पोइ वरी बि तव्हां जेके रिज़ल्ट ईंदा रहिया आहिनि हिन महिल ताईं हुकूमतूं कीअं टॉपल थींदियूं रहियूं आहिनि उहो तव्हांजे आॾो आहे। पर घटि में घटि मज़ाहिमत थींदी हुई। हिते मज़ाहिमत जो त को सवाल ई पैदा नथो थिए। ही उहे एतिरा कमज़ोर क़िस्म जा हिकिड़ा त नातजुर्बेकार माण्हू, यानी इमरान तव्हां ॾिसो त कंहिं बि उनजी तव्हां पोस्चर ॾिसो, जंहिं महिल वेहंदो आहे ॼमूं पियो लोॾींदो या चमूं टेड़े वेठो हूंदो, ही अहिड़े क़िस्म हिकिड़ो कमज़ोर क़िस्म जो माण्हू जेकी पंहिंजी पाण ते ई कॉन्फिडेंस कोन्हे को, उहो माण्हू छाकाणि जो हुनखे उहा जेका लीडरशिप वारी क्वालिटी कान्हे का, मज़ाहिमत वारी क्वालिटी कान्हे का, तंहिं करे ही रेज़िस्ट कंदो ई कोन को। ऐं हिन जो जेको सर्वाइवल आहे इन में ई आहे त हू मटड़ी करे जीअं हुनखे हुकुम मिले तीअं कंदो रहे। जेके बि तव्हां क्राइसिस ॾिसो पिया, खंड जो बुरहान पैदा थियो, पेट्रोल जो बुरहान थियो, अटे जो बुरहान, कणिक जो बुरहान, इहे बि सभु असरातूं पैदा कयल हुआ ऐं हिकिड़ा मख़सूस जेके तबका आहिनि उन्हनि खे फ़ाइदो थियण जे लाइ। मतिलबु इहे आलम आश्कार ॻाल्हियूं आहिनि जिन खे मां जेकर रिपीट न कयां त बि हर को सम्झे थो, पर आम माण्हू जी हद ताईं बि हर को सम्झी वियो आहे। तव्हां किथे वञी कंहिं ॿाकड़ा होटल में वेंदो न, उते बि तव्हां कंहिंसां ॻाल्हाईंदो त उहो तव्हांखे इहे ॻाल्हियूं ॿुधाईंदो जेके मां ॿुधायां पियो, हर को सम्झे थो पियो। सो ही हिकिड़ी कमज़ोर तरीन हिन पाकिस्तान में जेके हुकूमतूं आयूं आहिनि उन्हनि में कमज़ोर तरीन हुकूमत आहे। ऐं बुरहान जेके अॻे ई पैदा थियल हुया उन्हनि खे अञा वधीक उन्हनि असी ॾिनी आहे। ऐं कॉन्फिडेंस सिर्फ़ु उन्हनि जे मथां जेको ट्रस्ट आहे असुल क़ुवतुनि जो, उहो ॾेखाव आहे। उहो जेसि ताईं उनजो कमु हलंदो तेसि ताईं हिनखे हलाईंदा, उन खां पोइ वरी। सही। अच्छा, ये खान साहब जेका ताज़ो स्पीच कई त हमारे सिवा और कोई चॉइस नहीं, त इहा उन्हनि जो पंहिंजो एॾो कॉन्फिडेंस आहे जो उन्हनि खे लॻे थो असांखां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे, चॉइस न आहे। वाक़ई चॉइस ॿियूं, छो जो ख्वाजा आसिफ साहब बि क़ौमी असेंबली में चयो त असीं बि आहियूं पर असां फ़िलहाल अवेलेबल न आहियूं, न त असीं चाहियूं त घणो कुझु करे सघूं था। बिल्कुलु हक़ीक़त आहे। हू बेवकूफ़ क़िस्म जो माण्हू आहे जेको इहो दावा थो करे त इन खां पोइ बसि दंग आहे, हुननि वटि ॿियो कोई चॉइस ई कोन्हे को। मां सम्झां थो इहो जेको हिन सदी जो वॾो हिकिड़ो भोग थींदो, पर हक़ीक़त इहा आहे। ॾिसो, जेकॾहिं इहे जेके मुस्लिम लीग नून वारा उहे चाहिनि हा त हे कॾहिं बि इक़्तिदार में कोन अचे, पर उन्हनि रेज़िस्ट कयो, नतीजे में उन्हनि खे उहो कंहिं ॻाल्हि ते उन्हनि सां ज़ाहिर उन्हनि जो ठाह कोन थियो। पर जेकॾहिं हू अचनि कंहिं ॻाल्हि ते ठाह करणु त पोइ ही त का शइ कान्हे का इमरान ख़ान, इहो हिनखे ग़लती करे वरी हू आणे सघनि था उन्हनि खे, ठीकु आहे न। अहिड़ी तरह सां ॿियूं लीडरशिप जी खोट, लीडर माना जेका पाकिस्तानी स्टाइल जी लीडरशिप आहे, मां इन खे हूअं लीडरशिप न मञींदो आहियां, पर जेका पाकिस्तानी स्टाइल जी जेका हिकिड़ी आहे लीडरशिप, उहा त खोड़ आहे। हींअर बि चाहिनि, जेकॾहिं असुल क़ुवतूं चाहिनि इमरान ख़ान खे हटाए कंहिंखे, तव्हां विच में ॾिठो हूंदो त केॾो प्रोटोकॉल सां हुनखे कहिड़ो आहे अफरीदी क्रिकेटर शाहिद अफरीदी, हा, त
त उहो बि नमूनो हिनखे ॾेखारनि त बाबा हे बि आणे सघूं था। ऐं अहिड़ी तरह सां खोड़ ॿिया वेठा आहिनि हिते। अनका जंहिंजे मथे ते वेहंदी बसि उहो थी वेंदो, इहो को मसइलो ई कोन्हे को। इमरान ख़ान इहो विश्व में बि मुब्तला आहे त इन खां पोइ चॉइस आई कोन वटि उन्हनि को इहो अजाई सोच आहे हुनजी। सही। अच्छा, हाणे मुख़्तसर आख़िर मां वरी अव्हांखे इहो सम्झासीं त हीउ जेको कुझु बि थिए पियो अंदरूनी इख़्तिलाफ़, अव्हां चयो पिया त ज़ाहिर आहे जेके जंहिंजा मफ़ाद आहिनि उहे उन्हनि खे जेसि ताईं चाहिनि था हलाईंदा, त उहो जेसि ताईं वारो जेको आहे सवाल, त उहो उहे 5 साल इहे ईअं ई कंटिन्यू रहंदो, या अव्हांखे लॻे थो -1 फार्मूला जो बि वरी हिकु भेरो ॿीहर हिन मुल्क में ॻाल्हियूं थियनि पियूं, त उहो बि ख़ान साहब खे इहो सभु कुझु ॻाल्हियूं ॿुधाए पंहिंजा मुतालबा कुझु धुरियूं मल्हाइणु चाहिनि थियूं, या वाक़ई अहिड़े क़िस्म जी सूरत हाल ईंदड़ ॾींहंनि में पेश अची सघे थी? मुतालबा हुननि जे लाइ को मसइलो ई कोन्हे को मुतालबा मञाइणु। ठीकु आहे न, जेके हिनखे इक़्तिदार में आणे सघनि था उहे हिन खां मुतालबा कीअं नथा मञाए सघनि। इहो त ख़ैर अजई ॻाल्हि थींदी। मुतालबो हिन खां कहिड़ो कंदा, हो त हिनखे ऑर्डर कंदा बाबा हीउ करिणो अथई तोखे। ठीकु आहे न। अच्छा, ॿी ॻाल्हि -1 इहो जेको असांजो जेको पाकिस्तानी हिस्ट्री में कुझु मिसाल त अहिड़ा रहिया आहिनि न, कोशिशूं थींदियूं रहियूं आहिनि। हिनखे ही का अहिड़ी वॾी का सियासी लीडरशिप त आहे कान का जो हाणे हिन जे लाइ इहो सोचियो वञे त माइनस करे बाक़ी बाक़ी बि कहिड़ा आहिनि पोइ त अञा बि। ठीकु आहे न। हे वरी क्रिकेटर तौरु हिकिड़ो नालो हुयुसि न त भई हे हिन ते फलाणा फाड़ा मरिया जेके आहिनि। ठीकु आहे, पर ॿिया कहिड़ा आहिनि उन कैलिबर जा बि कोन्हनि के, क्रिकेटर बि कोन्हनि। सो पर माइनस हिनखे माइनस करे जेकॾहिं कंहिंखे आणींदा बि त उहा ॿी पार्टी का हूंदी। इन PTI में त को अहिड़ो मूंखे नज़र कोन थो अचे जो हिनखे माइनस करे। -1 जो फॉर्मूला इहो हूंदो आहे त भई हिकिड़ी पार्टी जेका रूलिंग पार्टी आहे हुन मञा जेको आहे उनखे हटाए उनजी जाइ ते ॿियो आहे। ठीकु आहे। हा, इहो थी सघे थो। असांजो जेको वज़ीर ख़ारजा आहे उन ते आङुरियूं बि त खॼनि थियूं घणे अरसे खां कुरैशी साहब ते। हा, पर उहो कंहिं कैलिबर जो कोन्हे को, ॾाढो डिस्प्यूटेड माण्हू आहे ऐं हुनजो को किरदार बि सही कोन रहियो आहे। पर ॻाल्हि असुल आहे त जेकॾहिं इक़्तिदारी जेके क़ुवतूं आहिनि असुल वाक़दणी जेके असुल आहिनि उहे कंहिंखे बि आणनि, पोइ -1 हुजे -2 हुजे, कंहिंखे चाहे PTI करे वरी इलेक्शनूं कराए, मिड टर्म इलेक्शन कराए आणे सघनि था। मतिलबु उहो डिपेंड थो करे उन्हनि हालतुनि ते। हिन में इहे हालतूं जेके आहिनि उन्हनि जे बारे में केर बि नथो चई सघे त भई अॼु जेके हालतूं आहिनि सुभाणे साॻियूं हूंदियूं या परीहं साॻियूं हूंदियूं। ठीकु आहे न। सो इहे आहे न। बाक़ी इहो आहे त तव्हां इन मंझां अंदाज़ो लॻायो त जेका अपोज़िशन हूंदी आहे उहा हू जेकॾहिं चाहे, जेकॾहिं दम हुजे हुन में, जेको मां नथो सम्झां त दम आहे, अपोज़िशन जेकॾहिं चाहे हा त हिन खां अॻु में हालतूं घणियूं तब्दील करे सघे हा, हिननि खे टॉपल करे छॾियासीं बिल्कुलु अवाम खे आणे ॿाहिरि जेकी पंहिंजी जेका स्टेट पावर ॾेखारे। ठीकु आहे। पर मुंहिंजो जेसिताईं ख़्यालु आहे त उन्हनि खे बि हिकिड़े हद ताईं अॻिते उहे बि इशारे ते हलनि था। हे जेके असांजी सगारियूं क़ुवतूं जेके असां चवंदा आहिनि उनजे इशारे ते हलनि था। उहो कैलिबर न को हिननि में आहे, न को हुन में जेको वज़ीर आज़म थियो वेठो आहे, न को हुन में आहे। ठीकु आहे सर। ठीकु आहे नसीर एजाज़ साहब, तमामु घणी महिरबानी, अव्हां टाइम ॾिनो। ऐं ॻाल्हि उहा ई आहे त हीउ समूरा बहरान पंहिंजी जॻह ते, पर माज़ी में ईअं थींदो हो त जॾहिं बि अहिड़े क़िस्म जो का हुकूमत मौक़ो ॾींदी हुई त अपोज़िशन जूं पार्टियूं अॻियां ईंदियूं हुयूं, उहा उन मौक़े जो उहे फ़ाइदो वठंदियूं हुयूं। ज़ाहिर आहे हिन वक़्तु आवाम जी राय बि हुकूमत जे लाइ जेका आहे अव्हां सभिनी खे ख़बर आहे, बहरान साम्हूं आहिनि। न रुगो माशी बहरान ऐं ॿिया जेके बहरान अव्हांखे गिणायासीं, पर उन सां गॾोगॾु अंदरूनी जेके बहरान आहिनि PTI खे उहे बि दरपेश आहिनि। पर हिन मौक़े ते अपोज़िशन खे जेको रोल प्ले करणु खपे हा उहो न पई करे, उहे ख़ामोश आहिनि फ़िलहालु। ऐं बार ॿुधाए पियो वञे त ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थींदी, शहबाज़ शरीफ़ जो सिहतयाब थियण जो इंतज़ारु कयो पियो वञे। हाणे ॾिसूं था ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जेका आहे कॾहिं पई थिए, उनजी एजेंडा छा थी हुजे ऐं उनखां पोइ गॾियल पधरनामो कहिड़ो जारी थिए थो उन ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस मां, ऐं उनखां पोइ हुकूमत खे कहिड़ो टफ टाइम मिले थो। सो उन ते बि पाण ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। ख़ान साहब जे जेके बयान आहिनि ऐं गॾोगॾु जेके तज्ज़िया ऐं तबसरा थियनि पिया त गादी वारे शहर में उन ते कीअं जेको आहे उनखे ॾिठो पियो वञे या छा उते तज्ज़िया ऐं तबसरा थियनि पिया था, उन ते बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन
सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार साईं कुर्बान बलोच साहब इस्लामाबाद में असां लाइन ते मौजूद आहिनि। बलोच साहब तमामु घणी महिरबानी ऐं अवां उन शहर में वेठा आहियो जिते ही समूरा अहम लेवल जा फ़ैसिला थियनि था। हिकु भेरो ॿीहर वरी चोॿोल आहिनि मुल्क में -1 फार्मूला जा ऐं ख़ान साहब चए थो त असां खां सवाइ ॿी का चॉइस ई नाहे। छा पियो थिए गादी वारे शहर में? वाक़ई अहिड़े का सीरियस क़िस्म जी का उन ते थिंकिंग आहे, सोच वीचार थिए पियो -1 ते या छा पियो थिए? नसीर मूंखे फ़िलहाल फौरी तौर ते ई शइ माना ॾिसण में कोन पई अचे, छो त मौजूदा जेके हालतूं आहिनि उन में हिन शींहं कुल्हे चढ़ण को मामूली ॻाल्हि कोन्हे। हे जीअं तहरीक इंसाफ़ जी हुकूमत आई हुई उन खां पोइ शुरू में कुझु माण्हू डोड़ में हुया, पर वज़ीर आज़म उहिदे जे डोड़ में त कोन हुया, पर CM पंजाब जे हवाले सां कुझु माण्हू डोड़ में हुआ जेके MNAs हुया, कुझु वफ़ाक़ी वज़ारतुनि जा मसाला हुया, चॉइस जी जेके वज़ारतूं वठण जो मसइलो हो। उन करे तहरीक इंसाफ़ में शुरू खां वठी इहे शयूं रहियूं था। हिन कॉम्पिटिशन त रही आहे काबीना मेंबरनि में, वज़ीरनि में। तंहिं शुरू में वज़ीर आज़म जी डोड़ त कोन हुई, पर हाणे इहा हिकिड़ी जेका सोशल असांजी जेको आहे मीडिया उन में इहे ॻाल्हियूं हलनि पियूं। पर मूंखे छा हिते इस्लामाबाद में सोचियो आहे, मूंखे हींअर फ़िलहाल मौजूदु हालतुनि में का हुकूमती का चेंज या -1 फार्मूला माना सम्झ में ॾिसण में नथो अचे। पोइ हीअ जेको एतिरा बहरान हलनि पिया बलोच साहब, माशी बहरान, हेॾा कोरोना जो बहरान, असां वटि हीअ जेका टडी दिलि जंहिंखे चवनि था या माकड़ चऊं उन जो बहरान, खंड जो बहरान, अटे जो बहरान, पेट्रोल जो बहरान, आवाम जी राय हुकूमत जे लाइ छा आहे अवां बि सम्झो था। इन्हनि समूरनि बहराननि जे बावजूदि तव्हांखे लॻे पियो त हीउ सेटअप ईअं ई कंटिन्यू कंदो ईंदड़ 5 साल? हाणे जेके 1 फार्मूला चओ था त ॿियो माण्हू हूंदो त इन पार्टी मां ईंदो जी, ऐं उहो अहिड़ो सीनियर माण्हू हूंदो जेको हींअर बि वफ़ाक़ी काबीना में मौजूदु आहे। त उहो इहो बि वाक़ई सवाल आहे त -1 या -ऑल, माना इहो बि त सवाल आहे। जी बिल्कुलु, मां इहा ई ॻाल्हि कयां थो, जेकॾहिं उहा -1 बि थिए थो, ॿियो ईंदो त सीनियर मां ईंदो, सीनियर मां 3-4 माण्हू 5 माण्हू आहिनि, शामुल कुरैशी साहब, शफ़क़त महमूद साहब, असद उमर साहब, डॉक्टर ह्यूमन राइट्स वारी उहा, इहे 4-5 माण्हू आहिनि जेके, या खटक साहब जेके कैबिनेट में मौजूदु आहिनि, बाअसर आहिनि ऐं हींअर ताईं उहे मामला पंहिंजूं मेन वज़ारतूं हलाइनि पिया। पर उन्हनि जे बावजूदि जेकॾहिं 2 साल गुज़रण जे बावजूदि बि ऐं बक़ौल वज़ीर आज़म इमरान ख़ान जे त इदारनि में माफ़िया मौजूदु आहिनि ऐं उहे कंहिं बि इदारे मां माफ़ियाज़ जो माना इहो जो आहे उनजो ख़ात्मो न आणे सघिया आहिनि। त ॿियो जेको ईंदो इन सेटअप मां ईंदो ऐं उहा ई कैबिनेट हूंदी त पोइ तव्हां छा था सम्झो? मसइलो माण्हू जी शक्ल जो कोन्हे, मसइलो इहो आहे त तव्हां जेका घण रुखी जंग जेका शुरू कई आहे उहे सभु शयूं तव्हां अधूरियूं छॾियूं, तव्हां फ़ैसिलनि में मुस्तक़िल न आहियो ऐं तहरीक इंसाफ़ जी हुकूमत जो इहो ई मसइलो आहे। भई को शक न आहे मुल्क में करप्शन आहे, पर छा तव्हां 2 सालनि में करप्शन जे हवाले सां का हिकिड़ी बि सज़ा कंहिंखे ॾियारे सघिया आहियो? ऐं सभु माण्हू माना आज़ादु आहिनि, ज़मानतुनि ते आज़ादु थिया आहिनि, वठ पकड़ कयो था। इदारनि जी तव्हां रिफॉर्म जी ॻाल्हि कई, FBR हुजे, PI हुजे, स्टील मिल हुजे, वापदा हुजे, गैस हुजे, कंहिं हिकिड़े शोबे मां तव्हां लाइन लासिस या सर्कुलर डेट तव्हां न घटाए सघिया हो, तव्हां उहे बहरान न घटाए सघियो जेको आम वाह जूं शयूं। त पॉलिसी कैबिनेट जी हलंदी आहे, हिकिड़ो वज़ीर आज़म लट खणी कोन वेंदो। त माना तव्हां फ़ैसिलनि में एॾा वीक आहियो विदिन पार्टी, तव्हां एतिरा वीक हो जो तव्हां पंहिंजा फ़ैसिला इम्प्लीमेंट नथा करायो, या तव्हांजा एतिरा मफ़ाद आहिनि जा तव्हां अॻिते माना फ़ैसिलो करे पोइ वरी उनखे ढर था ॾियो जो उनजो नतीजो मुस्बत तव्हांखे नथो मिले। सही शयूं जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो उहो तव्हां बि मीडिया जा माण्हू आहियो, उहो ॾिसो पिया 2 सालनि में उन्हनि जो कहिड़ो हैसियत थियो। बिल्कुलु। ऐं ॿियो ॿी ॻाल्हि आहे त जेके अपोज़िशन जमातूं, छा इहो बि त ॾिसणो आहे उहे तयारु आहिनि कोई अहिड़े क़िस्म जी मूव लाइ? तो उन हवाले से बार बार ॿुधूं पिया का ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थींदी, उनजो वेट पियो थियो, शहबाज शरीफ साहब सेहतियाब थे। नसीर भाई भली ऑल पार्टी कॉन्फ्रेंस तहरीक इंसाफ़ जी हुकूमत खां वठी हींअर ते घणियूं थियूं। सही, ईअं त मौलाना फज़लुर रहमान साहब भी आया, 8 थियूं जंहिंमें जदोजहद, तहरीकूं, शहर बंद,
सभु कुझु सही छा प्रैक्टिकली कुझु थियो, प्रैक्टिकली नथो थिए, प्रैक्टिकली अपोजिशन जमातूं बि वेहण जे पोजिशन में न आहिनि। हींअर अवाम ते खंड खां वठी अटे ताईं पेट्रोल खां वठी हर शइ जा मुसलसिल माना बम हमला कया विया। हुननि सवाइ पार्लियामेंट में असेंबली में गोड़ करण जे, उन खां पोइ टुवाल कुल्हे ते छंडी घर वञण जे बाक़ी अपोजिशन जी तव्हां मूंखे मूवमेंट ॾेखारियो जेका अवामी मफ़ादनि लाइ या उन तहफ़ुज़ लाइ हुजे। बिल्कुलु। त कुर्बान साहब, छा अपोजिशन जो जेको माज़ी में जेॾे बि हुकूमत को बि अहिड़ो मौक़ो ॾींदी, किथे ॾिसंदा त हुकूमत खां ही ग़लती थी, हुकूमत कमज़ोर थिए पई ऐं पोइ अपोजिशन अॻियां अची वेंदी, पर हाणे एतिरा बहरान आहिनि, हुकूमत अपोजिशन चाहे त घणो हुनजो फ़ाइदो वठी सघे थी, अवाम जी जेका राय उहा बि सभिनी जे साम्हूं आहे, पर तंहिंजे बावजूदि अपोजिशन छो नेठि ख़ामोश आहे? उनजा सबब छा? अहिड़ियूं हालतूं न आहिनि मुल्क जूं, या मतिलबु हुनखे ख़बर? जी, अपोजिशन में घणियूं शयूं कंप्रोमाइज़ जो मसालो आहे। ठीकु है, हाणे वेझर में जेके ही शयूं थियूं, जॾहिं तेल क़ीमतूं वधियूं, उन खां पोइ वज़ीर आज़म अची ख़िताब कयो ऐं उन खां पोइ अपोजिशन माना नाराबाज़ी करे हली वई, उहो बि कंप्रोमाइज़ हो, ऑर्गेनाइज़ड हो ऐं सभु शयूं पहिरें हिकु ॾींहुं पहिरें तय थी वियूं। सही, ठीकु है, उन खां पोइ पेट्रोल प्राइस वधी, हिकिड़ी वधियुनि नाइट में 26 रुपया वधी वियूं, ॿिए ॾींहुं तव्हां टोकन प्रोटेस्ट ॾिठो हूंदो पार्लियामेंट में, असेंबली में। सही, अॼु वज़ीर आज़म ख़िताब कयो, अपोजिशन थोरो घणो हेॾे होॾे करे हली वई, त माना ही हिक ॿिए खे स्पेस ॾियनि थियूं। अपोजिशन पीपुल्स पार्टी चवे थी, मुंहिंजो अंदाज़ो आहे, उहा स्टिल माना ही इन पोजिशन में कोन्हे जो पाकिस्तान में सॼे में पॉलिटिक्स करे या खटण जी पोजिशन में हुजे, ऐं उनजी इंट्रस्ट हींअर बि सिंध आहे, उहा सिंध ताईं मौजूदु आहे, उते वाह वाह उनजी थिए पई, ऐं वाह वाह हिन मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत, पंजाब हुकूमत ऐं बलोचिस्तान हुकूमत जे वध लक्षणनि जे करे सिंध हुकूमत जी वाह वाह थिए पई। ईअं कोन्हे त हुन खां परफॉर्मेंस हुनजी भली थी आहे, भली आहे, पर ही बेनिम कान थिए करे प्यास माण्हू चवंदा त उनजी भेट बि भलाई चङा। सही, सो इहा पॉलिटिकल सूरत हाल आहे। माइंस फार्मूलो जेकॾहिं कोरोना वग़ैरह ख़तमु थिए, उन खां पोइ कुझु जेकॾहिं कुझु थिए त मूंखे माना फ़िलहालु कुझु चई नथो सघां मां इन हवाले सां। थोरी तौरु अहिड़ी शइ मूंखे मतिलबु मुख़्तसर अवां खां जेकॾहिं सम्झणु चाहियूं त माना अवां बि उहा ई ॻाल्हि था कयो जेका ख़ान साहब जेका पंहिंजी दावत में कई, त असीं जेका आहियूं आख़िरी चॉइस आहियूं, त ख़ान साहब ऐं हुनजी पार्टी आख़िरी चॉइस आहे हिन वक़्त ताईं। ॿियूं को धुरियूं एॾी माना न वेड़ न एॾियूं फरमान बरदार आहिनि जिन माना हिकिड़ी जेका ट्राइक आहे मुल्क में, उन में उहा ट्राइक आहे हींअर ताईं अञा ताईं मुंहिंजे ख़्याल में मूंखे सामत ॾिसण में थी अचे हिकिड़े। ठीकु आहे कुर्बान बलोच साहब, तमामु घणी महिरबानी, अवां टाइम ॾिनो। अनाज़ी उन ते पाण वधीक बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर हींअर वक़्तु थियो आहे मुख़्तसर ब्रेक जो। जी नाज़ी, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हां खे भली कार चऊं था, ऐं उन ते ई वधीक पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि साईं आजिज़ धामरा साहब, उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। धामरा साहब, तमामु घणी महिरबानी। कीअं बि ॾिसो ही मुल्क में जेके बि बहरान आहिनि, कोरोना खां वेंदे माकड़ जे हमले ताईं, पेट्रोल अटे खंड जो बहरान, अवाम जी राय बि साम्हूं आहे, तंहिंजे बावजूदि ख़ान साहब जो जेको बयानु आयो आहे त हू ई जेके आहिनि उहे आख़िरी चॉइस आहिनि। सो वाक़ई अव्हां खे बि लॻे पियो त ख़ान साहब इन मुल्क जी आख़िरी चॉइस आहिनि या संदन पार्टी? ॾिसो त इमरान ख़ान जी इहा जेका स्टेटमेंट आहे उहा उन उर्दू जे मुहावरे वांगुरु आहे त दिल को बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब। ज़ाहिरिया मुल्क जंहिं सूरत हाल में सफ़र करे रहियो आहे, ऐं उन खां पोइ जेकॾहिं आख़िरी चॉइस पाण माण्हू पंहिंजी ज़बानी इहा ॻाल्हि करे त हुन मां सम्झणु खपे त ख़ान जी जेका परेशानी आहे, ही लफ़्ज़ उनजी अकासी था कनि त हींअर ख़ान केतिरे परेशान आहे, ऐं उन में संदसि पार्टी न सिर्फ़ु संदसि पार्टी जा पार्लियामेंटेरियन बल्कि काबीना जे अंदरि जहिड़े क़िस्म जी सूरत हाल आहे त हू शायदि क़ौम खे इहा ॻाल्हि न पियो चए, बल्कि हू पंहिंजी पार्टी जे माण्हुनि खे मुतमन करण जे लाइ इहा आथत पियो ॾिए त आऊं ई आख़िरी उमेद आहियां, इन करे मूंखे छॾे केॾांहुं न वञो। त हीउ जेको अंदरूनी हिननि जो छेड़ो आहे, हीउ सॼो जेको बयानु आहे या सॼी जेका तकरीर आहे या डिनर जेको हुन कयो आहे, उहो बि जेकॾहिं ॾिठो वञे त इहो अपोज़िशन जी जेका पॉलिसी हुई, सख़्त पॉलिसी, उनजे करे हिकु अहिड़ो शख़्स जेको इंतिहाई मग़रूर शख़्स हो, उहो ज़मीन ते हेठि लही आयो ऐं पंहिंजे
पार्लियामेंटेरियन खे जेको आहे सो मुलाक़ात कयईं ऐं उन्हनि खे डिनर ते घुराईं त हीअ सॼी जेका सूरत हाल आहे उहा संदसि अंदर जी जेका भंजड्रा आहे जेका शख़्सी ऐं ज़हनी तौर ते ही सिर्फ़ु उनखे आथत ॾियणु पियो चाहिं पंहिंजे पार्लियामेंटेरियन खे ऐं पंहिंजे इतिहादियुनि खे। सो इतिहादी त अञा बि सफ़र थोरो परे करे चुका आहिनि, पर हाणे हू पंहिंजे पार्लियामेंटेरियन मेंबरनि खे इहा ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि पियो करे त हिन मुल्क में आऊं ई ऑप्शन आया आहे। त अवां बि अॼु साहिबु सीनियर पॉलिटिशियन आहे, उहो कीअं पियो ॾिसो पोइ नेठि 22 महीना जेके गुज़रिया आहिनि हिन मुल्क जे लाइ सभिनी साम्हूं आहिनि। ख़ान साहब बि दावा पंहिंजी जॻह ते, पोइ सूरत हाल मूंखे केॾांहुं वेंदे नज़र अचे पई त हीअ 5 साल ईअं ई सूरत हाल रहंदी, इहे बहरान ईअं ई रहंदा, या अपोज़िशन छा पई सोचे, उहे का तहरीक बहरीक जूं ॻाल्हियूं, का ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जो बि ज़िक्र फ़िक्र ॿुधूं पिया थियण पई वञे। नसीब तव्हांजो ॾाढो बुनियादी सुवालु आहे। ॾिसो अपोज़िशन छा पई करे वारो जेसिताईं तव्हांजो सुवालु आहे त उनजो जवाबु इहो आहे त अपोज़िशन ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी सूबाई लेवल ते असांजो चइनी सूबनि में ऐं जेको आहे सो आज़ाद कश्मीर जे अंदर बि कॉन्फ्रेंसिस असां ॾिठी चुकियूं। हाणे फेडरल लेवल ते हिकिड़ी APC जेका आहे उहा चेयरमैन बिलावल भुट्टो साहब फौरी तौर ते कराइण पई चाही, पर छोके लीडर ऑफ अपोज़िशन जेको आहे उहो कोरोना जे करे सिहतयाब न आहे, उन्होंने उहा रिक्वेस्ट कई त उहो पाण उन APC जो हिसो थियण थो चाहे, इन करे हिन APC खे 2-3 ॾींहं एक्सटेंशन मिली वई ऐं अॻिते हली वई। त लादिया इन सॼी सूरत हाल ते जेको अपोज़िशन ऐं हुकूमत खां सवाइ को स्टेक होल्डर आहे उहो आहे अवाम। हाणे अवाम जे स्टेक होल्डर वटि अपोज़िशन जमायतुनि खे ही वक़्तु आहे त होॾे वञणु खपे। अवाम इंतज़ारु थो करे त केरु उन्हनि खे लीड करे, ऐं जॾहिं इमरान ख़ान इहा ॻाल्हि चई ऐं हिकिड़ो स्पेस वरितो त 2 पार्टियुनि जेको आहे हिन मुल्क में हुकूमतूं कयूं न कुझु कोन करे सघिया, त अॼु पौणनि 2 सालनि जे हिननि जे इक़्तिदार खां पोइ इहा ॻाल्हि अची वई त मादी में जॾहिं हुकूमतूं मिलियूं, आमिर खां ट्रांसफर थियल हुकूमतूं मिलियूं, जॾहिं आमिर हुकूमत में आहे पोइ इलेक्शन खां पोइ पीपुल्स पार्टी आई ऐं मुल्क सख़्तु दहशतगर्दी जे वर चढ़ियल हो। उन सॼी दहशतगर्दी खे मोह ॾिनो, NFC अवार्ड ॾिनो, पार्लियामेंट खे मज़बूत कयो। त माज़ी में जेको साबिक़ा हुकूमतुनि जेको कमु कयो ही उनजे 20% बि कमु करण जी अहलियत नथो रखे। इहा ॻाल्हि त साबित थी चुकी आहे त पौणनि 2 सालनि में हिन हुकूमत जेतिरो मायूस कयो आहे, माज़ी जी हुकूमतुनि खे बि मुल्क इन सूरत हाल में मिलंदो रहियो न साबिक़ा जेके आमरतुनि जे दौरनि जे अंदरि। त ही तनक़ीद कनि था सिर्फ़ु 10 सालनि ते ॿिन्ही पार्टियुनि जी जेका हुकूमत आहे। ही छो आमरतुनि जी हुकूमतुनि जो ज़िक्र नथा कनि त जंहिं बेड़ी ॿोड़ी हिन मुल्क जे इदारनि जी ऐं अवाम जी, पोइ उनखे सिधे करण जे लाइ वरी हिननि पॉलिटिकल पार्टीज़ कमु कयो, उहा ॻाल्हि ही करण जे लाइ तयारु कोन्हनि। त हाणे साबित थी वियो एबिलिटी जेको आहे सो कहिड़ियुनि पार्टियुनि वटि ऐं कहिड़ियुनि सख़्तु क्राइसिस जे बावजूदि हिन मुल्क खे जेको आहे सो सहारो ॾिनो, मईशत खे बि सहारो ॾिनो, रोज़गार ॾिनो, पघारूं वधायूं, पार्लियामेंट खे मज़बूत कयो, आमरतुनि जे हुन क़दमनि खे वापसि कयो। हिननि अहिड़े नमूने सां का अहिड़ी ॻाल्हि हिननि खे ॿुधाइण जे लाइ आहे कान। त हाजी साहब हाणे मुख़्तसिर अव्हां जो बि टाइम घटि आहे अव्हां वटि, त पोइ अव्हां या मीडिया जन बि बहराननि जो ज़िक्र करे थो, मतिलबु अपोज़िशन या मीडिया जेकी बि बहरान ॿुधाए पई थी उहे पंहिंजी जॻह ते, पर ख़ान साहब जेका दावत कई उनमें बि हुननि बहरान जेके पैदा थिया आहिनि उहे पंहिंजी जॻह ते, पर हुननि वॾो बहरान इहो ॼाणायो त 7-8 अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंजा केस आऊं वापसि वठां त 5 साल पूरा करे वेंदसि। मतिलबु मुल्क में ॿियो को बहरान आहे ई कोन, सिर्फ़ु अपोज़िशन जे केसनि जे करे ई सूरत हाल एॾी ख़राबु थी आहे। ॾिसो इहो हिकु नओं कूड़ हयो वरी ख़ान साहब, इहा हिकिड़ी वरी ग़लति बयानी कई ख़ान साहब। होॾां 24 कलाक रिट लॻी पई आहे त हीउ जेको एहतसाब आहे असां कयो ई कोन्हे ऐं असांजी हुकूमत जो हिकिड़ो बि केस दाख़िल थियल कोन्हे। जेकॾहिं तव्हांजी हुकूमत जो हिकिड़ो बि केस दाख़िल थियल कोन्हे त तव्हां वापसि कीअं था वठी सघो उन केसनि खे? जेकॾहिं बकौल तव्हांजे त हीउ नेब जा केस आहिनि, असीं चऊं था त नेब न्याज़ी गठजोड़ आहे, त हीउ त एडमिट थो करे हिन ॻाल्हि खे त हीउ केसनि जो जेको इंचार्ज आहे नेब जी सूरत में उहो प्राइम मिनिस्टर आहे। त इहा त ख़ुदि पंहिंजी नाकामी जो एतिराफ़ थो करे त जेके केस तव्हांजे बकौल तव्हां कया कोन्हनि उन्हनि खे तव्हां वापसि कीअं था वठी सघो? त हीउ हिकिड़ो तमामु बुनियादी सुवालु आहे त हिन जी उहा कैपेसिटी कोन्हे। ॿी ॻाल्हि त जेकॾहिं इहो ख़्यालु आहे इमरान ख़ान जो त हिन मुल्क जी तरक़ी उन्हनि 7-8 माण्हुनि जे रिलीफ सां बदिला त उनखे न ॾे, बिल्कुलु जवाबु ॾेई छॾे। उन्हनि खे त हिन पहिरीं बि रिलीफ कोन ॾिनो आहे, पौणा 2 साल उनखे कहिड़ो रिलीफ मिलियो आहे? त असीं त चवंदा असांखे रिलीफ जी का ज़रूरत कान्हे। 7-8 माण्हुनि में 80 माना पीपुल्स पार्टी बि शामिल आहे, रिलीफ न ॾे, पर माण्हुनि खे त रिलीफ ॾे न। माण्हुनि खे त कंहिं क़िस्म जो जेको आहे सो को अहिड़ो गस ॾे जंहिंसां माण्हू को सुख जो साह खणनि, को इत्मीनान कनि। इन करे आउं तव्हांजे चैनल जी तवसत सां PTI खे चवणु थो चाहियां त जेकॾहिं तव्हांजो इहो 7-8 माण्हुनि खे रिलीफ न ॾियण जे करे का रुकावट आहे आवाम खे रिलीफ न ॾियण जे लाइ, त तव्हां न ॾियो हुनखे, बिल्कुलु न ॾियो। सही, तमामु घणी महिरबानी आज धामरा साहब मां टाइम ॾिनो।
ऐं नज़ीर इहे सभु ॻाल्हियूं अव्हां जे साम्हूं आहिनि PTI जे वज़ीरनि जा बयान अव्हां जे साम्हूं आहिनि उन्हनि जा अंदरूनी इख़्तिलाफ़ जेके आहिनि फवाद चौधरी साहब हुजे उन्हनि जा बयान हीउ जेको फ़ी लीटर ते 25 रुपया पेट्रोल जो अघु जेको वधायो वियो उन ते बि फवाद चौधरी जो जेको ट्वीट आहे उहो सभिनी जे साम्हूं आहे ऐं हीउ त हिकिड़ो अहिड़ो तमाशो थियो आहे जेको असां कॾहिं बि कोन ॿुधो त पहिरीं तारीख़ ते हू वेट कयो वेंदो आहे हिकिड़ी समरी वेंदी आहे ओघरा जी तरफ़ां वज़ीर आज़म न हुकूमत चवंदी आहे त न फ़िलहालु न पिया वधायूं या जेकॾहिं तजवीज़ ईंदी आहे 20 रुपयनि जी त घटि कयो वेंदो आहे 8 रुपया वधाया वेंदा आहिनि 10 रुपया पर हिक ई धक में 25 रुपया फ़ी लीटर ते वधाया विया पेट्रोल जा उनखां पोइ आवाम जेका राय आहे उहा अव्हां जे साम्हूं आहे PTI जा अंदरूनी इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते उहे सभु ॻाल्हियूं ही बहरान अंदरूनी इख़्तिलाफ़ इतिहादी नाराज़ थी विया आहिनि BNP वारनि वोट कोन ॾिनो बजट जी मंज़ूरी दौरान या काफ़ लीग वारा उन्हनि जे जेका दावत थी उन में कोन आया एतिरे ताईं जो उन्हनि खे चयो वियो त चौधरी शुजात साहब पाण नथो अची सघे त हिकिड़ो को मेंबर ई मोकिले छॾियो त जीअं इहा ख़बर ठही ईंदी त काफ़ लीग बि उन में शिरकत कई पर काफ़ लीग वारा उन में बि न वञी सघिया सो इतिहादी उन्हनि जा अलॻि नाराज़ आहिनि उहे उन्हनि खां अलॻि पिया थियनि PTI जा अंदरूनी इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते आहिनि उनखां बि वॾा ई जेके मुल्की बहरान आहिनि उहे पंहिंजी जॻह ते आहिनि पर ख़ान साहब जो बयानु आहे त हू ई हिन मुल्क जी आख़िरी चॉइस आहे सो इहा ख़ान साहब जी ख़ुदि एतमादी आहे या वाक़ई अञा ताईं उनखे इहो ॿुधाए पियो न त न अव्हां केॾांहुं बि न पिया वञो सो सूरत हाल छा पई थिए ईंदड़ ॾींहंनि में पाण उन ते वधीक बि ॻाल्हि ॿोल कंदासीं अॼु प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई असांखे ॾींदा इजाज़त अल्लाह निगहबान।